ओम शांति। अतिथि बोले जाते मिठा मिठा बात जो मीठी मीठी बात याद में रहने से प्रैक्टिस करो जो अंत में एक बाप से सिवाय भी कोई भी याद न आते। प्रश्न के एक श्रीमत के पालन करना सत्ता 12 तकदीरवान कही सकता है। उत्तरा बाप की श्रीमता 12 निंद्र की कीर्तन वारा ठो सवेरे जो समय ॾाढो सुठो हूंदो आहे, उन समय उथी करे मुझ बाप खे याद करो त तव्हां वक्तावर ठही वेंदो। अगर सवेरे सवेरे उथंदा न आहियो त जिन सोया तिन खोया। सिर्फ सुम्हण ऐं खाइण इहे त गवाइनि न। इन करे सवेरे उथण जी आदत विझो। गीता तव्हां राति गवाई सुम्ही करे। ओम शांति। यह कहानी ॿारनि प्रति आहे। बाप चवंदा आहिनि ॿार खाइण ऐं सुम्हण ये कोई लाइफ न आहे। जबकि तव्हां ॿारनि खे अविनाशी ज्ञान रतन जो दान मिले तो झोले भरो था, पोइ सोइण ऐं खाइण इहो त गवाइण थी वियो। सवेरे उथण जी ॾाढी महिमा आहे, भक्ति मार्ग में भी ज्ञान मार्ग में भी। छो जी सवेरे जो समय ॾाढो शांति जो रहंदो आहे। आत्माएं सब पंहिंजे स्वधर्म में रहंदियूं आहिनि, अशरीरी थी करे विश्राम पाईंदियूं आहिनि। हुन समय यादि ॾाढी रहंदी आहे न। ॾींहं में त मथो माया जो धम चक्कर रहंदो आहे। ये हिकु ई टाइम सुठो आहे। हाणे असां कौड़ी खां हीरे जहिड़ो ठहूं था न। ॿारनि खे बाप चईंदो आहे त असांजा ॿार आहियो। असां तव्हांजा ॿारनि खे बाप चईंदो आहे तव्हां असांजा ॿार आहियो। असां तव्हांजा ॿार आहियूं। बाप ॿार ठहींदो आहे न। इहा बि सम्झण जी ॻाल्हि आहे। बाप खे बि पंहिंजो ॿार ठाहिणो खपे। बाप पंहिंजे ॿारनि खे वरसो ॾींदो आहे। वरसे में सौदागर त आहे न। तव्हांखे कौड़ी जहिड़ो तव्हांजो कौड़ी जहिड़ो तन मन ये सब व्यर्थ नॉट पैनी आहे। उहो पुराणो तव्हांजो सभु कुझु वठी करे पोइ असांखे नयो ॾींदो आहे न। बाबा इहे ट्रस्टी थी करे संभालो। बाबा असांखे बाबा पुराणो असांजो सभु कुझु वठी करे पोइ असांखे ॾेई सघंदा आहिनि। नयो त सभु कुझु में ॾींदा। हाणे असांखे वापसि ॾेई सघंदा आहिनि। चवंदा आहिनि ट्रस्टी थी करे संभालो। तव्हां जन्म बाय जन्म ॻाईंदा आहियो न, कुर्बान वञो बलिहारी वञो, त बाबा खे सभु कुझु सहज रीति कीअं ॾेई सघंदा जॾहिं तव्हां बाबा खे पंहिंजो ॿार ठाहींदो। असांजो त हिकु ॿियो न कोई। छो जी सजनियूं त सभु आहियो न, त हिकु ई साजन खे यादि कंदा आहियो न। देह सहित सभु संबंधन खे बुझदे हिक जी एतिरी यादि रहे जो अंत में ये शरीर न ॿियो कोई भी यादि अचे, शरीर भी यादि न अचे। एतिरी प्रैक्टिस थी वञणी खपे। सवेरे जो समय ॾाढो सुठो हूंदो आहे। तव्हांजी सच्ची यात्रा आहे न, उहा जन्म बाय जन्म यात्रा ई कंदा आया आहिनि, लेकिन मुक्ति त पाई न त कूड़ी यात्रा थी वई न। माण्हू यात्रा ई कंदा आहिनि, कृष्ण असां मुक्ति खे प्राप्त कंदासीं। ये रूहानी और सच्ची मुक्ति जीवन मुक्ति जी यात्रा आहे। मनुष्य तीर्थन ते वेंदा आहिनि त अमरनाथ बद्रीनाथ यादि कंदा आहिनि। ख़ासि 4 धाम चईंदा आहिनि। तव्हां केतिरा धाम कया हूंदा, केतिरी भक्ति कई हूंदी, अधु कलाक कंदा ई आया आहियो न। हाणे हिन ॻाल्हियुनि खे कोई बि ॼाणदो न आहे। बाप ई अची करे लिबरेट करे पोइ गाइड करे सभिनि खे साथ वठी वेंदा आहिनि। ॾिसो माण्हू एॾा इहे यात्रा करण वेंदा आहिनि, ख़ासि 4 धाम। तव्हां केतिरे धाम कया हूंदा, केतिरी भक्ति कई हूंदी न। हिननि सभिनि ॻाल्हियुनि खे कोई बि ॼाणदो न आहे। बाप ई अची करे लिबरेट करे पोइ गाइड ठही साथ में वठी वेंदा आहिनि। केतिरो वंडरफुल गाइड आहे बाबा असांजो। ॿारनि खे साथ वठी वेंदा आहिनि मुक्ति जीवन मुक्ति धाम में। अहिड़ो गाइड कोई हूंदो न।
सन्यासी माण्हू सिर्फ़ मुक्ति धाम चईंदा आहिनि, जीवन मुक्ति अक्षर उन्हनि जे मुख सां निकिरंदो ई न आहे। उन्हनि खे त उहो काकविश का समान सुख सम्झी वरिता आहिनि। बाबा त असांखे मुक्ति जीवन मुक्ति धाम जो ई रास्तो ॿुधाईंदो आहे न, लेकिन सन्यासी उनजो रास्तो ॿुधाए करे गाइड ठही करे असांखे वठी बि वेंदा आहिनि, लेकिन सन्यासी माण्हू त जीवन मुक्ति धाम जो अक्षर ई मुख सां न कढंदा आहिनि। वो तो सोचदा आहिनि कि सुख काकविश का समान आहे। वो तव्हां ॿार ॼाणदा आहियो, बाप आहे दुख हरता सुख हरता। हे माता पिता, असां जॾहिं असां तव्हांजा बालक ठाहींदा आहियूं त असांजा सभु दुख दूर थी वेंदा आहिनि, अधकल्प सां सुखी ठही वेंदा आहिनि। इहे त बुद्धि में रहंदो आहे न, परंतु धंधे आदि में वञण सां भुलिजी वेंदा आहिनि। सवेरे उथंदा न आहिनि, जिन सोया तिन खोया। तव्हां ॼाणदा आहियो बरोबर असांखे हीरे जहिड़ो जन्म मिलियो आहे। हाणे बि अगरि निंड सां सवेरे न उथंदासीं त सम्झदा इहे बख़्तावर न आहे। सुबुह जो उथी करे मोस्ट बिलवेड बाप खे साजन खे यादि न कंदा आहिनि। अधु कलाक सां साजन बिछड़ियो आहे ऐं बाप खे त सॼो कल्प भुलिजी वियो। अधु कलाक खां असांजो साजन बिछड़ियो ऐं बाप खे त सॼो कल्प भुलिजी वियो, त पोइ भक्ति मार्ग में तव्हां साजन जे रूप में व बाप जे रूप में यादि कंदा आहियो। श्री सत्य त्रेता में त असांखे प्रारब्ध हुई सही, त बाबा चवंदा अधु कलाक खां साजन सां बिछड़िया आहियो ऐं बाप खे तव्हां सॼो कल्प भुलिजी वियो, त पोइ भक्ति मार्ग में तव्हां साजन जे रूप में व बाप जे रूप में यादि कंदा आहिनि। सजनी ऐं साजन खे बि सजनी साजन खे यादि कंदी आहे न, उन्हनि खे पोइ बाप बि चइबो आहे। हाणे तव्हां सम्मुख आहियो त उन्हनि खे उन्हनि जी श्रीमत ते हलणो पए। श्रीमत ते अगरि न हलंदव त इहा किरियो। श्रीमत अर्थात शिव बाबा जी श्रेष्ठ मत। ईअं न असांखे छा पतो कंहिंजी मत मिलंदी आहे, सम्झाइणो खपे इन्हनि जी मत जो बि उहा रिस्पॉन्सिबल आहे न। जीअं लौकिक रीति ॿारनि खे बाप ॿारनि जो बाप रिस्पॉन्सिबल आहे। त बाबा चवंदा ब्रह्मा बाबा बि असांखे कोई मत ॾे त रिस्पॉन्सिबिलिटी शिव बाबा जी आहे। सन शोस फादर हूंदो आहे न, इहे ब्रह्मा तन बि फादर जो शो कंदो आहे न, ये ब्रह्मा तन बि फादर जो शो कंदो आहे। ये ब्रह्मा तन बि ये मुर्बी ॿार आहे न, मुंहिंजो ॾाढा सुठा ॿार आहिनि जो इहे न ॼाणदा आहिनि कि असां कंहिंजी मथे हलूं था, कहिड़ी डायरेक्शन ॾे थो। बाबा खे त यादि ई न कंदा आहिनि, सवेरे उथंदा ई न आहिनि, यादि ई न कंदा आहिनि त विक्रम बि विनाश न थींदा आहिनि। बाबा बतलाईंदा आहिनि एतिरी महिनत कंदो आहे त बि कर्म भोग हलंदो ई आहे, छो जो हिकु जन्म जी त ॻाल्हि न आहे न, अनेक जन्मनि जो हिसाब किताब आहे। डायरेक्शन मिलियो आहे हिन जन्म जा बि पाप बतलाइण सां अधु कट थी वेंदो आहे। इहे त बाप चईंदा आहिनि, मां ॼाणंदो आहियां ऐं धर्मराज ॼाणंदो आहे। इहे त बाप चईंदा आहिनि कि हिकु त मां ॼाणंदो आहे ऐं धर्मराज ॼाणंदो आहे। पाप ॾाढा कया आहिनि। धर्मराज गर्भ जेल में सजा ॾींदा आहिनि। हाणे त तव्हां पुरुषारत करे विक्रम विनाश कंदा आहियो त पोइ गर्भ महल मिलंदो आहे न। हुते त माया हूंदी न आहे जो मनुष्य खे पाप कराए ऐं सजा खाइणी पए। अधु कल्प आहे ईश्वरीय राज्य, अधु कल्प आहे रावण जो राज्य। सर्प जो मिसाल बि हिते आहे न, सन्यासिन कॉपी कई आहे न, जीअं भ्रमरी जो मिसाल बाबा ॾींदा आहिनि न, सन्यासिन बि कॉपी कई आहे। बाबा चईंदा आहिनि कि वो चईंदा आहिनि न कि असां वेठे वेठे शरीर छॾे छॾंदा आहियूं, त बाबा चवंदा आहिनि कि अधु कल्प बाबा जो राज्य आहे न, त हुते आत्मा ख़ुशी ख़ुशी सां शरीर छॾे छॾंदी आहे। जीअं सर्प हिते पंहिंजी पुराणी खल छोड़ंदो आहे,
तो सन्यासी ने भी कॉपी कई है। जी ब्रह्मणी जो मिसाल बाबा दी ने ब्रह्मणी कीड़े की पंहिंजे घर में खणी ईंदी आहे, पोइ भू भू करे आसमान ठाहींदा आहिनि। तव्हां बि पतितनि खे वठी ईंदा आहियो, पोइ उन्हनि खे वेही शूद्र खां ब्राह्मण ठाहींदा आहिनि। तव्हांजो नाम ब्रह्मणी आहे न। ये ब्रह्मणी जो दृष्टांत ॾाढो सुठो आहे न। प्रैक्टिकल में ईंदा त ॾाढा आहिनि, पोइ कोई कच्चा रहिजी वेंदा आहिनि, कोई सड़ी वेंदा आहिनि, कोई ख़त्म थी वेंदा आहिनि। माया ॾाढो तूफ़ान लाहींदी आहे न। तव्हां हर हिकु वास्तव में हनुमान आहियो। माया केतिरा बि तूफ़ान लाहे, असां बाबा खे ऐं स्वर्ग खे कॾहिं न भुलिजंदासीं। घड़ी घड़ी बाबा चईंदा आहिनि सावधान, मनुष्य त तीर्थनि ते धका खाइण लाइ वेंदा आहिनि, हिते त ॿियो काथे न वेंदा आहिनि। हिकु ई बाप ऐं सुखदाम खे यादि करणो आहे न। तव्हां त बरोबर विजय पाइण वारा आहियो। तव्हां त बरोबर विजय पाइण वारा आहियो। बाबा ॾिसो केॾी गारंटी था ॾियनि कि तव्हां त हनुमान आहियो। केॾो बाबा नशे वारा ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि न। तव्हां हर हिकु वास्तव में हनुमान आहियो। माया केतिरा बि तूफ़ान लाइ असां बाबा ऐं स्वर्ग खे कॾहिं न भुलिजंदासीं। घड़ी घड़ी बाबा चईंदा आहिनि सावधान, मनुष्य त तीर्थनि ते धका खाइण लाइ वेंदा आहिनि, हिते त ॿियो काथे न वञिणो हूंदो आहे। हिकु बाप ऐं सुखदाम खे यादि करणो आहे। तव्हां त बरोबर विजय पाइण वारा आहियो। इन्हनि जो बुद्धि योग बल ज्ञान बल चइबो आहे। इनखे बुद्धि योग बल ऐं ज्ञान बल चइबो आहे न। यादि करण सां बल मिलंदो आहे, बुद्धि जो तालो खोलंदो आहे न। अगरि कोई बि बेक़ाइदे चलन हलंदा आहिनि त उन्हनि जी बुद्धि जो तालो ई बंदि थी वेंदो आहे। बाप सम्झाईंदा बि आहिनि, अगरि तव्हां अहिड़ो कंदव त ड्रामा अनुसार बुद्धि जो तालो बंदि थी वेंदो। बाबा चईंदा आहिनि कि मां तव्हांखे सम्झायां बि थो, अगरि तव्हां हीअं कंदव त ड्रामा अनुसार तव्हांजो बुद्धि जो तालो बंदि थी वेंदो। के चई न सघंदव कि विकार में न वञो, अंदर खाईंदो रहंदो। असां एतिरा पाप कया, अज्ञान काल में बि खाईंदो आहे न। मरदा आहिनि, पोइ तौबा कंदा रहंदा आहिनि, पोइ पिछाड़ी में सभु पाप साम्हूं ईंदा आहिनि। गर्भ जेल में वियो, फट सां सजायूं शुरू थी वेंदियूं। अज्ञान काल में भी यही थींदो आहे न। जीअं बाबा चईंदा आहिनि कि अंदर वो सजा खाईंदो आहे, पिछाड़ी में यादि ज़रूर ईंदो आहे। त हाणे बाप चईंदा आहिनि तव्हांखे त तौबा न करणी आहे, न तव्हां पाप न करो, न त जेल बर्ड ठही वेंदो। तव्हां बि जेल बर्ड हुयो न। हाणे बाबा गर्भ जेल जी सजाए सां छुड़ाईंदा आहिनि। चईंदा आहिनि मुंहिंजे बाप खे यादि करो त पापनि जी सजाउनि सां छुटिजी वेंदो, तव्हां पावन ठही वेंदो। अगरि पोइ किरियो त ॾाढी चोट लॻी वेंदी। अशुद्ध अहंकार आहे न पहिरियों, पोइ आहे काम मां शत्रु, काम क्रोध। काम मां शत्रु आहे न, पहिरियों अहंकार ईंदो आहे, पोइ काम क्रोध ईंदो आहे। इहे तव्हांखे आदि मध्य अंत दुख ॾींदा आहिनि। तव्हां अधु कलाक आदि मध्य अंत सुख जे लाइ पुरुषार्थ कंदा आया आहियो। बाबा जी ने तव्हांखे इहे ई विकार आहे न, तव्हांखे दुख ॾींदा आहिनि। तव्हां आदि मध्य अंत सुख जे लाइ पुरुषार्थ कंदा आहियो, त पूरो पुरुषार्थ करणो खपे न। चईंदा आहिनि सवेरे उथी न सघंदा आहियूं त पोइ पद बि उठ न पाए सघंदा आहियो, दास बि ठहिणो पए, हुते कोई गोबर आदि न उठाइणो आहे, मैतर न ठहिणो आहे। हाणे बि विनायक में नौकर आदि न रखंदा आहिनि, आप ही सफ़ाई थींदी आहे, हुते त गंदगी हूंदी न आहे। बाबा चवनि था बाक़ी चंडाल दास दासियूं त हूंदियूं न, भई कोई श्री थधो त जलाइण वारो बि हूंदो। ऐं वैसे त गंदगी न हूंदी त बि ॿारनि खे संभालण करण, ये सभु रोटी आदि ठाहिण ऐं परोसण, पोइ हुनजा बर्तन कपिड़ा, पोइ दास दासियूं बि त खपनि न। बाबा चवनि था बाप तव्हां ॿारनि खे सभु राज सम्झाए छॾींदा आहिनि। तव्हांजी बुद्धि में सॼी राजधानी आहे न। तव्हां ड्रामा खे सम्झी विया आहियो। पहिरियों मुख्य आहे हिन चक्कर खे सम्झणो आहे।
समझाइणो आहे। हाणे ओपनिंग जे लाइ गवर्नर आदि खे सॾु कंदा आहिनि त ॿारनि खे डायरेक्शन मिलंदो आहे। ओपनिंग कराइण खां पहिरियों उन्हनि खे कुझु सम्झायो कि भारत श्रेष्ठाचारी हुयो, हाणे पोइ भारत भ्रष्टाचारी थी वियो आहे। भारत जे पूज्य देवी देवता ही पोइ पुजारी मनुष्य थिया न। ये जरूर समझाइणो आहे जो वो खुद भी चवनि कि सृष्टि चक्र जो राज ये समझाइनि था। ये जानदा आहिनि उनखे त्रिकालदर्शी चइबो आहे न। मनुष्य थी करे अगर ड्रामा खे न ॼाणनि था बाक़ी कहिड़े कम जो थियो। इहे त ॾाढा आहिनि जो बीके जी पवित्रता, इहे त ॾाढा चईंदा आहिनि कि बीके जी पवित्रता ॾाढी सुठी आहे। पवित्रता तो सभिनि खे सुठी लॻंदी आहे न। सन्यासी पवित्र आहिनि, देवता ही पवित्र आहिनि, तॾहिं त उन्हनि जे अॻियां मथो झुकाईंदा आहिनि। परंतु इहो ॿी ॻाल्हि आहे, पतित पावन हिकु परमात्मा ही थी सघंदो आहे। पतित पावन हिकु परमात्मा ही थी सघंदो आहे। पतितनि खे पावन ठाहिण वारो मनुष्य गुरु न थी सघे, सम्झाइणो खपे। कृपा करे हिन ॻाल्हि खे तव्हां सम्झो कि पतित पावन हिकु बाप या कोई मनुष्य गुरु न आहे। हिन ॻाल्हि खे असांखे उन्हनि खे सम्झाइणो आहे त तव्हांजो पद ॾाढो ऊचो थी वेंदो। भारत पूज्य खां पुजारी कीअं थियो, भारतवासी देवी देवता चरसी जन्म कीअं वठंदा आहिनि, इहा सम्झायो उन्हनि खे। बाबा जी न भारत जे बारे में पूरो कंहिंखां ओपनिंग कराइणी आहे त उन्हनि खे पहिरियों इहे सभु ॿुधाइणो आहे। इहे ॻाल्हियूं जरूर सम्झाइणियूं आहिनि। क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों भारत देवी देवता ही भारतवासी देवी देवता हुया। उन्हनि खे सुखधाम हेवन चइबो हुयो न। स्वर्ग सो हाणे नर्क ठहियो आहे। इहे बि तव्हां वेही सम्झायो त ॾाढी भारी महिमा थी वेंदी। अखबार वारनि खे बि पार्टी ॾियणी आहे। पोइ उहा आग लॻाइनि या पाणी विझनि, इहो सॼो उन्हनि ते मदार आहे। असां अगरि अखबार वारनि खे सॾु करे ईअं थींदी आहे न भई उन्हनि खे सभु ॿुधायो, पोइ उहो कुझु बि करनि। ये तो तव्हां ॿार ॼाणदा आहियो, लड़ाई लॻणी आहे, खून जी नदी बहनी आहे भारत में। हमेशा हिते खां ई खून जी नदी बहंदी आहे न। हाणे पार्टीशन थियो त केतिरा मनुष्य दरबर थी विया, हिकदमि अलॻि अलॻि राजधानी थी वई न। ये भी ड्रामा में न हूंदा, आपस में लड़दा, फ्रैक्शन विझदा आहिनि। पहिरियों तव्हां कोई हिंदुस्तान पाकिस्तान अलॻि थोड़ी हुयो। बाबा चवनि था भारत में रक्त जी नदियूं बहंदियूं, तॾहिं त पोइ घी जी नदियूं बहंदियूं न। नतीजो छा थींदो, थोड़ा बची वेंदा। तव्हां पांडव आहियो गुप्त वेश में। त गवर्नर खे पहिरियों परिचय ॾियणो आहे। जंहिं वटि वेंदा आहियो हुनजी पहिरियों महिमा कबी आहे न। परंतु उन्हनि जे लाइ छा लिखल आहे, ये राज तव्हां ई ॼाणो। बाबा चवंदा आहिनि जंहिं वटि वेंदा आहियो हुननि जी पहिरियों महिमा कबी आहे, परंतु उन्हनि जे लाइ छा लिखल आहे, ये राज तव्हां ई ॼाणो। उहो थोड़ी सम्झदा कि वो तो मृग तृष्णा जे समान राज्य है। भई उन्हनि खे असां सत्ता करूं त असां बाबा जी घर में सत्ता करूं त बाबा जी बारे में थोड़ो ॿुधायो, थोड़े ज्ञान जे बारे में ॿुधायो। उन्हनि खे त कुझु पतो ई न आहे। वो त सम्झदा ये मृग तृष्णा जे समान राज्य है। वो थोड़ी सम्झदा कि ये राज्य हिन समय, वो तो हिनखे दुनिया ई सुठी दुनिया सम्झदा आहिनि न, मतिलबु हिते ई सभु कुझु करणो आहे। उहो थोड़ी सम्झदा कि इहे जेकी दुनिया आहे इहे मृग तृष्णा समान आहे। त उन्हनि खे पहिरियों ॿुधाइणो आहे कि पहिरियों भारत अहिड़ो हुयो। ड्रामा अनुसार उन्हनि जो बि पंहिंजे प्लान्स ठहींदा ई आहिनि। महाभारत में लिखल आहे न, प्रलय थी हुई, हाणे महाप्रलय त थींदी न आहे। तव्हां ॿारनि जे अंदरि सृष्टि चक्र जो ज्ञान हर वक़्तु गूंजणो खपे। असां ॿारनि जे अंदरि सृष्टि चक्र जो ज्ञान हर वक़्तु गूंजणो खपे। हिन जो ज्ञान तॾहिं त कोई बि ईंदो त असां हुनजी नब्ज़ ॾिसी करे, समय ॾिसी करे हुनखे यथार्थ पॉइंट ॿुधाए सघंदा आहियूं
पहिरियों त उहो सम्झण, बाबा चईंदा आहिनि पहिरियों त उहो सम्झे कि हिननि खे शिक्षा ॾियण वारो केरु, तॾहिं त सम्झे बरोबर असां बि त शिव बाबा जा ॿार आहियूं, प्रजापिता ब्रह्मा जा ॿार आहियूं। ये सीधरो आहे न, प्रजापिता ब्रह्मा आहे ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर, मनुष्य सृष्टि जो वॾो ब्रह्मा थी वियो न। शिव खे ईअं न चईंदासीं, वो सिर्फ़ फादर आहे न, ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर ये टाइटल थी वियो प्रजापिता ब्रह्मा जो। जरूर ग्रेट ग्रैंड मदर ग्रैंड चिल्ड्रन भी हूंदा। न ज्ञान सूर्य ज्ञान चंद्रमा ज्ञान लकी सितारा, त ग्रैंड फादर ब्रह्मा बाबा, ग्रैंड मदर मम्मा ऐं असां सभु ग्रैंड चिल्ड्रन आहियूं। तव्हां ॿारनि खे इहा सम्झाइणो आहे शिव आहे सभी आत्माउनि जो ब्रह्मा द्वारा सृष्टि रचंदा आहिनि। तव्हां ॼाणदा आहियो असांजी पोइ केतिरी बिरादरियूं निकिरंदियूं आहिनि, केतिरी बिरादरियूं निकिरंदियूं आहिनि असांजी। गवर्नर खे सम्झाइणो खपे कि अहिड़ी एग्ज़िबिशन ते केर केर कोने कोने में कराइणी खपे। गवर्नर खे सम्झाइणो खपे कि इहा एग्ज़िबिशन कोने कोने में कराइणी खपे सभिनि, ताकि पता तो लगे कि केर आहे मनुष्य सृष्टि जो बाप मां ऐं असां आत्माउनि जो बाप, ऐं केर लकी सितारा ग्रैंड चिल्ड्रन आहिनि, मुख्य आत्मायूं केर आहिनि हिन सृष्टि ते जो सृष्टि बाबा खां शक्ति वठी सृष्टि जी रक्षा था करनि। तव्हां प्रबंध करायो, असां करण लाइ तयार आहियूं। असांखे त ॾिसो 3 पैर पृथ्वी जा बि न मिलंदा आहिनि ऐं असां विश्व जा मालिक ठही वेंदा आहियूं। तव्हां प्रबंध करो त असां भारत खे स्वर्ग ठाहिण जी सेवा करो। बाबा चओ उन्हनि खे चओ कि तव्हां प्रबंध करो त असां भारत खे स्वर्ग ठाहिण जी सेवा करो। उहा तव्हांखे थोरी मदद ॾींदा त बि सभु उन्हनि जे चइण लॻी पईंदा कि इहे गवर्नर बि ब्रह्म कुमार ठही वियो। सम्झो अगरि गवर्नर, हाणे त हालती ॾाढी सुधरी वयूं आहिनि, हाणे त काफ़ी गवर्नमेंट वारा बि ईंदा आहिनि। पहिरों जी ॻाल्हि आहे, पहिरों अगरि असां उन्हनि खे चऊं उहा अगरि मञी वञे थोरो बि असांजे चए ते हले त चईंदा इहे गवर्नर बि ब्रह्म कुमार ठही वियो आहे। अच्छा मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि खे चई माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सारा कौड़ी जीरो तन मन धन जो बि आहे उनखे बाप खे कुर्बान करे पोइ सृष्टि थी करे संभालणो आहे। ममत्व कढी ॾियणो आहे। बाबा चवनि था ॿियो आहे सवेरे सवेरे उथी बाप खे प्यार सां यादि करणो आहे। ज्ञान बल ऐं बुद्धि योग बल सां माया ते विजय पाइणी आहे। असांखे ज्ञान बल ऐं बुद्धि योग बल सां, ज्ञान बल ऐं बुद्धि योग बल सां असांखे माया ते जीत पाइणी आहे। वरदाना दृष्टि द्वारा शक्ति वठण ऐं ॾियण वारा महादानी वरदानी मूर्त। अॻियां हली करे जॾहिं वाणी द्वारा सेवा करण जो समय व सर्कमस्टांसिस न हूंदा तॾहिं वरदानी महादानी दृष्टि द्वारा ही शक्ति, शांति जी शक्ति, प्रेम सुख आनंद जी शक्ति जो अनुभव कराए सघंदा। हाणे खां अभ्यास करो असांजी दृष्टि द्वारा शांति जो, सुख जो, आनंद जो अनुभव सभिनि खे करायो। हाणे खां ये अभ्यास करो मां आनंद स्वरूप आत्मा आहियां। पूरे विश्व में ये प्रकाश फैले थो, सभी आत्मायूं आनंदित थींदियूं वञनि। त जीअं जड़ चित्रनि जे साम्हूं वेंदा आहिनि त चहिरे द्वारा वाइब्रेशन मिलंदा आहिनि, नैननि सां चहिरे द्वारा वाइब्रेशन मिलंदा आहिनि, नैननि सां दिव्यता जी अनुभूति थींदी आहे। त असां जॾहिं चैतन्य में इहे सेवा कंदा आहियूं
तॾहिं त असांजी जड़ मूर्तियूं भी ठहियूं आहिनि। इन करे दृष्टि द्वारा शक्ति वठणो ॾियण जो अभ्यास करो, तॾहिं महादानी वरदानी कहलाईंदासीं। स्लोगन आहे, फीचर्स में सुख शांति और खुशी जी झलक हुजे त अनेक आत्माउनि जो फ्यूचर श्रेष्ठ ठाहे सघंदासीं। अगर असांजे फीचर्स में सुख शांति और खुशी जी झलक हूंदी त अनेक आत्माउनि जो फ्यूचर असां श्रेष्ठ ठाहे सघंदासीं। अंत समय न ईअं ई सर्विस थींदी आहे। काथे काथे कोई माण्हू सर्विस न करे सघंदो आहे, ॻाल्हाए ज्ञान न ॾेई सघंदो आहे, त उहो या घर गृहस्थी में रहंदी हुई, तव्हांजे फीचर्स में सुख शांति और खुशी जी अनुभूति हुजे, उहो ॾिसी करे आत्माउनि जो फ्यूचर ठही वञे। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।